इस्लामाबाद। निगरान वज़ीर आज़म अनवार हलक काकड़, नाणेवारी वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर सेनेटर सरफराज़ भुगटी समेत केतिरनि ई वफ़ाक़ी वज़ीरनि जे असासनि जा तफ़सील मंज़र आम ते अची विया आहिनि। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि निगरान वज़ीर आज़म अनवार हलक काकड़ 4,81,82,580 रुपयनि जे असासनि जो मालिक आहे। हिन वटि 20 एकड़ विरासती ज़री ज़मीन बि आहे, जंहिंजी मालियत 80 लख रुपया आहे, जॾहिं त अनवार हलक काकड़ वटि पाकिस्तान चागी लिमिटेड में 50,000 रुपयनि जा शेयर आहिनि। उनखां सवाइ निगरान वज़ीर आज़म 10 तोला सोन जी मालियत 80,000 रुपया ज़ाहिर कई आहे। हिन वटि ॿिनि बैंकनि में 2 करोड़ 20 लख रुपयनि खां वधीक रक़म मौजूदु आहे, जॾहिं त निगरान वज़ीर आज़म पंहिंजे घर जे फर्नीचर जी मालियत 4 लख रुपया ज़ाहिर कई आहे। वफ़ाक़ी निगरान नाणेवारी वज़ीर शमशाद अख्तर कराची में DHA फेज़ 6 में 40 लख रुपयनि जो घर ऐं DHA में हिकु प्लाट जी क़ीमत 25,000 ज़ाहिर कई आहे। नाणेवारे वज़ीर 2 एराज़ियूं पीउ खां तोहफ़े में मिलण ज़ाहिर कयूं आहिनि, जॾहिं त हिन 2 अरब 79 करोड़ रुपयनि जो नओं पाकिस्तान सर्टिफिकेट हासिल कयो आहे। शमशाद अख्तर PSO में 3 लख रुपयनि खां वधीक शेयर जी मालिक आहे, जॾहिं त हिकु बैंक में 9,47,000 जी सीड़पकारी बि कई आहे। शमशाद अख्तर बिल्स जी मद में 10 करोड़ 96 लख रुपया ज़ाहिर कया आहिनि। TDR बैंक अल हबीब में 2 करोड़ 41 लख रुपया ज़ाहिर कया आहिनि, जॾहिं त हिन वटि रुॻो 2 लख रुपयनि जो सोन ऐं 19 लख 46,000 रुपया रोक रक़म आहे। निगरान नाणेवारी वफ़ाक़ी वज़ीर वटि बैंकनि में 39 लख 24,000 रुपया आहिनि ऐं फर्नीचर जी मालियत 2 लख रुपया आहे। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ भुगटी जे साम्हूं आयल असासनि जे तफ़सील मूजिबि हिन वटि मुल्तान में 2 केनाल जो घर आहे, जंहिंजी मालियत 1 करोड़ रुपया आहे, जॾहिं त हिन वटि यूनाइटेड मॉल में 2 करोड़ 50 लख रुपयनि जो फ्लैट बि आहे। इस्लामाबाद में 3 करोड़ 12 लख रुपयनि जो घर बि आहे। कोयटा में 1 करोड़ रुपयनि जो प्लाट, 50 लख रुपयनि जा भुगटी CNG सुई में 50% शेयर आहिनि। 2010 मॉडल जी गाॾी अथसि, जंहिंजी क़ीमत 1 करोड़ 2 लख रुपया ज़ाहिर कई वई आहे। 7-8 लख 98,000 रुपया रोक रक़म बैंक में 6 लख 35,000 रुपया आहिनि। फर्नीचर जी मालियत 8-8 लख रुपया आहे। सरफराज़ भुगटी पंहिंजे असासनि में 90 ऊठ 8,870 रिढूं, 4,060 ॿकरियूं, 400 गऊं, 80 फर, 86 मेहूं ज़ाहिर कयूं आहिनि। संदसि लाइव स्टॉक जी मालियत 6 करोड़ 97 लख रुपया आहे। वफ़ाक़ी वज़ीर सुदसमा मुर्तज़ा सोलंकी ऐं ॿियनि जा असासनि जा तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। कांजी कुमार, इबरत न्यूज़, इस्लामाबाद।